जुंगशाही मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे विया हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही जे ॻोठ मोहम्मद हसन पलीजो में गर्ल्स प्राइमरी स्कूल महमूद पलीजो ऐं गर्ल्स मॉडल कम्युनिटी स्कूल मसइलनि जे वर चिड़ियल मुसलसिल निशानदही करण बावजूदि जुंगशाही कोहिस्तान जे तालीमी इदारनि में सुधारो न आयो। अॼु ख़मीस ॾींहुं 9:30 वॻे ताईं बंदि। ख़बर मूजिबि ॻोठ मोहम्मद हसन पलीजो में क़ाइमु गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जे हेडमिस्ट्रेस 9:30 वॻे अची करे स्कूल खोलियो। 4 टीचर्स मां का बि टीचर मौजूदु न हुई ऐं शागिर्दियाणियूं मजबूर थी घरनि ॾांहुं मोटी वयूं। जंहिं स्कूल ते 5 टीचरूं भर्ती थियल आहिनि पर तालीम खाते जे ऑफिसर शाही जे आशीर्वाद सां घर वेठे पघारूं खणी रहियूं आहिनि। ॿिए पासे मज़कूरा ॻोठ में गर्ल्स मॉडल कम्युनिटी स्कूल इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वियो आहे। 5 कमरनि ते मुश्तमिल हिन स्कूल जी इमारत ज़बून हाली जो शिकार थी चुकी आहे। स्कूल में मौजूदु हेडमिस्ट्रेस ऐं टीचर्स जो चवणो हो त ॿारनि जे हाज़िरी घटि हुजण जो सबबु स्कूल जी छित जा चापड़ किरण आहे, जंहिं सबबु ॿारनि ऐं उस्तादनि में ख़ौफ़ छायल आहे ऐं ॿारनि जी हाज़िरी में बि रिकॉर्ड घटिताई अची चुकी आहे। हितां ॻोठाणनि तालीम खाते ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मॉडल कम्युनिटी स्कूल जी फौरी तौर मुरम्मत कराए ॾिनी वञे ऐं बाथरूम पाणी फर्नीचर जी खोट पूरी करे ॾिनी वञे त जीअं नियाणियुनि जो मुस्तक़बिल ऊंदाही खां बची सघे।